इस्लामाबाद ईरानी सदर जे हेलीकॉप्टर हादसे में फ़ौत थियण ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त अफ़सोसनाक वाक़े ते क़ौमी झंडो बि झुकियल रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ईरानी सदर सैयद इब्राहिम रईसी, परॾेही वज़ीर ऐं ॿियनि जे हेलीकॉप्टर हादसे में फ़ौत थियण ते गहरे सदमे ऐं ॾुख जो इज़हार कंदे सोगवार ख़ानदान सां दिली ताज़े जो इज़हार कयो। हिननि मुसलमाननि जे लाइ अॻूणी सदर इब्राहिम रईसी जी ख़िदमतुनि खे ख़राज अक़ीदत पिणु पेश कयो। हुन पंहिंजे बयान में चयो त सदर इब्राहिम रईसी मुसलमाननि जे इतिहाद जो वॾो हामी हो। हुन चयो त आलम इस्लाम हिकु अज़ीम अॻवान खां महिरूम थी वियो आहे। ईरानी सदर फ़लस्तीनी ऐं कश्मीरी अवाम समेत आलमी सतह ते मुसलमाननि जी तकलीफ़ खे दिलि सां महसूसु करे थो। अॼु पाकिस्तान हिकु अज़ीम दोस्त खे विञाइण ते सोगवार आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।